शहर में दहशतगर्दी आहे सॼी राति फेरिंगूं पियो थो हलनि हिते हर माण्हू जेको आहे वॾा हथियार खयो हिते ग़रीबनि खे हिरासा कंदा था वठनि तव्हां ॾिठो त हिते घर जे अॻियां मोटरसाइकिल फुटी वई आहे थाणे जे अॻियां दिन मोहन मलाह खे चार जवाबदार मिलनि ई नथा जेॾीमहिल वञे थो साह पी सां बि जेके साह पी वञनि था उन्हनि जी बि उहो इज़त नथा कनि को मौक़ो बि नथा ॾियनि असांजो मुतालबो आहे IG DIG सिंध हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट डिसीजन जज दादू खान महिरबानी करे हे जेके चोरनि जा यार ऑफिसर वेठा आहिनि इन्हनि सभिनीनि खे हटाए आवाम खे ताक़त ॾिनो वञे